अस्सलाम वालेकुम। जी तव्हां असांजो यूट्यूब चैनल ॾिसी रहिया जावेद जो सफ़र। दोस्तों अॼु असां काठियूं वढींदासीं हिन वाड़ मां तव्हांखे ॾेखारींदुसि। ऐं इहा जेकी वाड़ आहे न, इन वाड़ मां मूंखे काठियूं वढणियूं आहिनि। ऐं हू डंगर कहिड़ो आहे, हीअ कुआड़ी बि खई मां। ओ हू डंगर जेको मथे मथे डंगर आहे, हीअ डंगर मूंखे वढणो आहे। हीअ मूंखे डंगर सॼो वढणो आहे। छाजे करे काठियूं कोन्हनि, मूंगीअ में ज़रो बि काठियूं कोन्हनि ॿारण लाइ। ऐं इहे मूंखे वढणियूं आहिनि, तॾहिं मानी पचंदी। इहा देवी मूंखे वढणी आहे बुणा बुण वढणी आहे। टारो आहे ऐं इहा कुआड़ी आहे। ऐं कमु स्टार्ट थो करियां। अगरि असांजे चैनल जेके बि दोस्त न आया हुजनि उहे महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं लाइक कमेंट करे छॾियो। बंद मना कर। हाणे त असांजे यूट्यूब चैनल के सब्सक्राइब करे छॾियो। ऐं जेके बि दोस्त आहिनि असांजो वीडियो ॾिसनि पिया, महिरबानी करे उहे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾियनि। ऐं हीअ ॾिस केतिरो मथे हो, तव्हांखे मूं वढे हेठि किरायो। ऐं हीअ डंगर पयल आहे, हीअ डंगर पियो आहे। महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल के सब्सक्राइब करे छॾियो। अस्सलाम वालेकुम।